उन ते एहतजाज थिया पर उन जो को नोटिस न वरितो। ईअं तरह जो ही इशू एॾो वॾो इशू आहे जेकॾहिं हुते ॾिसो फॉर्म 47 ते जेके खटिया त उन्हनि जी खीसनि मां नोट बि जाम विया। वठण वारनि खे बि ख़बर आहे सो उहो वक़्त ते हर शइ खुलंदी। तव्हां ऐं सिंध जी आवाम पाकिस्तान ॾिसंदो त केरु मुलविस हुया किन आवाम जे वोटनि ते धाड़ो हयो। उनजो अज़ालो ज़रूरु थींदो। वक़्त जी तक़ाज़े खे ॾिसजे। इंतज़ारु आहे असांखे। छा था सम्झो ज़रदारी माफ़िया मां सिंधियुनि जी मां कॾहिं जान कंदी हाणे जॾहिं सिंधी पंहिंजे पाण खे सिंधी सॾाईंदो ऐं पंहिंजी हिकिड़ी वज़न कंदो। विकाऊ माल हो चए थो आहे मां सिंध जो ठेको खयो आहे, सिंध जो ज़िम्मो खणी वियो आहे। इहो ज़हन में रखो। सो जॾहिं सिंधी पंहिंजे पाण खे सिंधी सॾींदो ऐं उन पेरनि ते बीहंदो पोइ ॾिसो त इहे कख पन थी वेंदा। सिंधी सिंधी रहंदो। कंहिंजो जीअं तुंहिंजो मुस्तक़बिल आहे बचा। और जो इस वक्त हाकिम वक्त है असली, उनसे भी गुजारिश है कि रहम कर दें। एहसास महरूमे में आधा पाकिस्तान आपने गवा दिया, बाकी आधे पे रहम कर दे। अल्लाह का वास्ता है कोई शरीफ और इज्जतदार बगैर दाग वाले अगर हुक्मरान बनाते तो ये आपका SIFC भी भर गया होता। मगर दागियों को देख के मैंने पहले भी जाम शोरों में कहा था इन दागियों को हुकूमत दोगे तो कुछ भी नहीं आएगा। और वही अब साबित हुआ कि कुछ नहीं आ रहा। लोग कह रहे हैं आप लोगों के अरबों रुपए बाहर है मुल्क से, तो आप बाहर से पैसा क्यों इन्वेस्ट करवाना चाहते हो? यही पैसा ले जाओ वापस इन्वेस्ट कर दो और अपने बेहतर हालात कर लो। तो ये सब चीजें बहुत ही ज्यादा संजीदगी से सोचनी पड़ेंगी। अल्लाह ताला रहम फरमाए इस मुल्क पे और उन पे अकल के ताले खोल दे जिनने फैसले करने। फर्द वाहिद के लिए यही हम कहेंगे कि जिद अना नहीं होती। टेबल पे बैठ के चीजें सेटल अगर हो सकती हैं, मुल्क की बका सलामती को तरजीह दी जाए और बेहतर अंदाज में उन लोगों को आगे लाया जाए जो दागी ना हो। तो गुजारिश ये है कि हम ये समझ रहे हैं कि सिंध वाहिद सूबा है जिसके अंदर कोई कानून नाम की चीज अब नजर नहीं आ रही और कानून नाफिज करने वाले इदारे इन्हें आगे भी बुजुर्गन सिंध जे लाइ हिकिड़ो जफ़ाकशी कई जंहिंमें सिंध साम्राज्य खां असां छॾाए ॾिनीसीं। तव्हांजे बुजुर्गनि छॾाए ॾिनी। इहे बि हाणे साम्राज्य जा पिठूं आहिनि। इन्हनि मां बि असांखे सिंध छॾाइणी तव्हां सभु ख़ुशि हुजो। अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ्ज़ो मान रखे, बचड़नि खे आबाद रखे, रिज़्क़ लाल सां मालामाल करे मिठे मोहम्मद जे सदक़े में इन दुनिया में आख़िरत में आला मक़ाम। आमीन या रब्बल